उन कानून खे हथ विझी ऐं उनजी हथ चढ़ाण कंदा त उनखे ॿधी जेल में बंदि कंदुसि त पोइ सच जी हिफ़ाज़त केरु कंदो? अलाह इमाम असांखे ख़बर कान्हे साहब कानून खे हिफ़ाज़त जी कहिड़ी ज़रूरत आहे? कानून पोइ पंहिंजे लाइ बादीगार रखंदो छा साहब? ॾाढो रस्ते में असांखे त निकिरणा आहिनि असांजो साईं ॿुधायो हाणे ॿुधी हाणे एतिरियूं फिटियूं छॾ साफ़ साफ़ ॿुधाए त कंहिंखे चवण ते इहो कमु थो करी ज़मीर जे चवण ते ज़मीर अच्छा त इहो मुखार पार्टी जो माण्हू आहे ज़मीर तूं रुॻो वेठो नालो ॿुधाए साहब त हुनखे पकिड़े अहिड़ी मार कढां जो यादि करे मूंखे ज़मीर खे केरु बि गिरफ़्तार नथो करे सघे। साहब जो ज़मीर जो कंहिंखे जो धारे लाइ न कंहिंखे केरु गिरफ़्तार नथो करे सघे। चुप कर भी सूबेदार सिपाही सूबेदार सिपाही तूं जान ना जान सूबेदार तो पाण आहे तो वो ॿुधाए धारे रा कच्चे में रहंदो आहे न त पोइ ॿुधाए न त किथे रहंदो आहे इहो ज़मीर कंहिं तोखे ऐं अवाम खे भड़काए उन अस्पताल में भॼण जी कोशिशि कई आहे हर इंसान जे अंदर में रहंदो आहे इहो ज़मीर उनजे चवण ते कयो आहे तूं अस्पताल जे दरवाज़े ते हिकिड़ो ग़रीब मरीज़ फटती तड़पी मरी वियो पर उनजी जॻह ते हिकु मिनिस्टर जे माण्हू खे दाख़िल कयो वियो पर तव्हां त सदाई ज़ुल्म ऐं जबर जा साधारी रहिया आहियो। मां उनजे चवण ते इहो कमु कयो हो तव्हां हिकु डॉक्टर खे बची अचण जे बदिरां उल्टो मूंखे ॿुधो आहे इहो आहे तव्हांजो कानून। यादि रख सूबेदार तव्हांजो इहो ज़ुल्म घणा ॾींहं हलण वारो न आहे। अब्बा रे मां त टिकी ॾिसे तो जड़ा रौनक कई आया ऐं ॿिया हलिया पर अॼु बि उन्हीअ रौब दबदबे सां असां मौजूदु आहियूं मौजूदु रहंदासीं छो त तो मुंहिंजी अखि न ॾिठी आहे जंहिंखे ॾसियां उनखां ज़िंदगी कसियां पर तव्हांखे पघार रोब ऐं दबदबे करण लाइ कान थी मिले। तव्हांखे पघार अवाम ऐं अवाम जे हक़ सच जे हिफ़ाज़त लाइ थी मिले। कहाणी थो ॼण हिथाणो न आहे तुंहिंजे पीउ जी औताक आहे हाणे तूं इहो मूंखे ॿुधाए त थाणा